नाजरीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे घोटकी का खबर ॾिना। घोटकी में अवामी वर्कर्स पार्टी सिंध के सॾ ते सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि जियां घोटकी में भी अवामी वर्कर्स पार्टी घोटकी पारां कामरेड शफ़क़त मलक ऐं सिंध में जबरी तौर खंभे गुम कयल नौजवान की बाजियाबी लाइ अवामी वर्कर्स पार्टी घोटकी पारां सदर कामरेड बादल मलक की अगवानी में प्रेस क्लब का पीपल चौक ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी। सिंध में जबरी तौर खंभे गुम कयल नौजवान की बाजियाबी लाइ सख़्त नारेबाज़ी कई हुई। मुज़ाहिरनि में अवामी वर्कर्स पार्टी घोटकी के कारकुन कामरेड शफ़क़त मलक, इसरार अहमद, आफ़ताब अहमद, एहसान खान ऐं ज़मीर अहमद घोटो की फैमिली पिण शिरकत कई। एहतिजाजी मुज़ाहिरे में सियासी समाजी तंज़ीमनि STP के ख़ालिद लाखो, नाहिद मलक, जिस्कम के महबूब घोटो, मन फ़कीर, आल सिंध मलक, वेलफेयर एहतियात के शौकत मलक, इमरान मलक समेत सियासी समाजी ऐं शहरीन वॾे अंग में शिरकत कई। अॻवान ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान के आइन ऐं कानून मुताबिक़ सियासत हर माण्हू जो बुनियादी आइनी हक़ आहे। जेकॾहिं नौजवान जो को ॾोह जुर्म आहे त उनखे पाकिस्तान के कानून मुताबिक़ कोर्टनि में पेश कयो वञे या उन्हनि खे फिलफौर आज़ाद करे घर वारनि जी बेचैनी ख़त्म कई वञे। हिननि मुतालबो कयो त घोटकी के यूनिट सेक्रेटरी शफ़क़त मलक खे फौरी तौर ते बाज़ियाब कराए वञे, ॿी सूरत में एहतियात जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।